शर्क बंदो मूसा ॾो पर पुछे तो ओ इस्राईल शुक्र कर जो अखि कढाए आहे इहो ॾाढो सुहिणो फ़ैसिलो थो करे ॾाढो नीता मरना है मुझे फैजुल बारी मौलाना अनवर काश्मीरी इन हदीस है जो लिखे पियो त रब फरमाता शुक्र कर रतू जी ताकत आई जो मूसा कलीमुल्लाह चपाट सही सकी थी जॾहिं मन मूसा खे जोश आयो सत आसमान सत ज़मीनूं ज़मीन जे अंदरि जेके जबल आहिनि जेके टकर आहिनि मूसा जी चपाट पहुचे न त कुल ख़ाक थी वञनि हा हे पैगंबर जी दरबार आहे हे कलीमुल्लाह आहे हा 1,24,000 नबी कलीमुल्लाह हिकिड़े तरफ़ नबीउल्लाह हिकिड़े तरफ़ खलीलुल्लाह हिकिड़े तरफ़ आदम सफीउल्लाह हिकिड़े तरफ़ ईसा रूहुल्लाह हिकिड़े तरफ़ पर यतीम आमना जो बचिड़ो हबीबुल्लाह हिकिड़े तरफ़ 1,24,000 नबी खुदा जे रज़ा जा तलबखार 1,24,000 नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह आदम सफीउल्लाह नूह नबीउल्लाह 1,24,000 नबी खुदा जे दीदार जा मुश्ताक मगर खुदा वरी मोहम्मद जे दीदार जो मुश्ताक मिल्लतुल मिल्लतुल अर्श ला तसरा कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलबु रदाक या मोहम्मद हदीस कुदसिया रब जो कलाम रब तो फरमाए त महबूब मुझा मां 11,000 जहान रब पैदा किया 11,000 जहान अब घणा जहान त समझदा तो गाली समझदा हलो पुट हिकिड़े हज में चयो जेंटलमैन हिकिड़ो हुयो जेंटलमैन समझो था नी हज में आहे बराबरि हज में कजे त मुंहिंजी ॾाढी कूड़ पर ईअं जीअं तेज़ काम रेल लिखी वेंदा नी जल्दी कर हो नदी में का हाजी साहब अलाह नो अलाह से हयाती रे बचड़ो देस खुदा उन जे गोठे तो हज में को पुराने ज़माने पार्टी में का वरन भी कचल हो जो अचे तो वठे ॾाढी कूड़ा दाम हुजा केॾी सोनी ॾाढी मुंह में ठाही थी पई हूअं त कोई ॾाढी जो नालो थो त पादर थो वणे पर हजम तेरी कूड़े फिटी थो करे ढेर ते कुता त मुटंदा त मथो हिते टावर कान थी चई गधा बि उते मुटल ते कुतो बि अगरि धू मुटी था ते ॾाढी मथो बिठो आहे मथो हिते कार बंदि कान्हे का बस घुमंदा मना करो पुस्तका जल्दी करे कम तकड़ो वगे तेज काम हुन बचे खड़ो से हनो हना पुरानी पार्टी के बला हित्ती में वार छड़े कुछ ऐसा हित्ती भी छड़े पुरानी पार्टी ने वागे ये तो आई थी अरे हे छा कयो थी हित्ती भी वार छड़े वई हित्ती भी के सीता पाण चयो न त मुजी दाढ़ी कुड़िए जे तेज काम तो के बला तेज काम न जीते छिन त नबी ना भी न जीते माखे भी मां भी तक इए के फर कदो हलो न ता समझो कुछ भी न हिकिड़ो क़िस्मत सां महब जो मेलो अलाह जी हिदायत जूं ॻाल्हियूं ॿुधो तव्हांजी हिदायत थे मुस्लमानो ॾाढो खरी आहियो वॾा दजाली दौरा क़ुरान जो क़स्म सफ़ा हया को निकिरी विया वञे कुझु सम्झो था हा मुंहिंजा पुल लादड़ो अखियुनि में ॻोढ़ा काढ़ो जहनम जे बाग अखियुनि जा ॻोढ़ा वञी विसाईंदो मिल्लतुल अर्श ला तहत सरा कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलबु रदाक या मोहम्मद रब्बुल आलमीन फरमाए थो त महबूब मां 11,000 जहान पैदा कया आहिनि पुट घणा 11,000 जहान माण्हुनि जो बि जहान आहे गौन जो बि जहान आहे घोड़नि जो बि जहान आहे चूड़ियुनि जो बि जहान आहे बलाचनि जो बि जहान आहे पैसे जो बि जहान आहे इहे कुल 11,000 रिझा बकरियूं पखी पखर कणक जूअर सभु जहान आहिनि इहे कुल 11,000 जहान मतिलबु 11,000 जहान पैदा कया आहिनि इहे 11,000 जहान ई राति जो ॾींहं जो हथड़ा कयूं रब जे दरबार में अर्ज़ कनि ओ बेनियाज़ रब तूं राज़ी अब ये चलता है और बेनियाज रब तू राज़ी थी बेनियाज बेपरवाह मौला तू राज़ी थी पर अन अतलबु रदा के या मोहम्मद पर मां बेपरवाह रब चाहता तो मोहम्मद तू राज़ी थी खुदा की रजा चाहते हैं तो आलम पर खुदा चाहता है रजा है मोहम्मद हाँ मुझे अजीज दोस्तों हजरत मूसा कलीमुल्लाह जलाली मुड़े ही न पियो रब चए समाजी छॾी ॻाल्हि खे दीदार न ॾिसी सघंदे मगर हर हार चएसि पियो त ये तो माना आशिक़ तो फरमाए मूसा छा पियो हज़रत अल्लाह के ये तो माना
सही सकता नहीं ताबे जमाल, पर रुख से पर्दे को हटा आगे मेरी तकदीर है। बोला माता बराबर मना तो तुझो दीदार थी सघंदो काॾे मां बानो काॾे तो कमला हाथ में, मगर तू त पर्दा ला पोइ मां मरा या सड़ा परवाने जो कमा त छमो पर दी ॾिसे वञी सड़े मूंखे सड़ ॾे मरण ॾे मगर दीदार करा। अरे मां बसीर न आहियां तो अर्ज़ क्या चङो हाणे बी भला भला कि नुनज़ुर इलल जबल, जंहिं जबल तूर सीना ते बीठो आहे इहो वॾो कि तूं वॾो? शान ऐं इज़त जे लिहाज़ त मां न बि वॾो आहियां, मगर जिस्म जे लिहाज़ के भला 70 कोह में पखिड़ियो पियो आहे। आसमान सां तो ॻाल्हियूं करे चापा हिकिड़ी किरी पर सॼो मीरपुर माथे लो ख़तमु करे वॾी भला फरमाता तो ते न मां जबल ते तो तजली विझां थोरी जबल ते, पोइ जो जबल मुंहिंजो ताप सही वेंदो त पोइ तूं बि मुंहिंजो दीदार करे सघंदी। पुट सम्झो था नी? पापा न सम्झो त ॿुधाए बि चवां भला किन ज़ोर इनल जबल, जंहिं जबल ते बीठो आहे मां इन ते तो पंहिंजी रोशनाई विझां पंहिंजी सिफ़ात त जली थो विझां, पोइ जे जबल सही हो त तूं बि सही सघंदे। फलम्मा तजल्ला रब्बु लिल जबल जअलहु दक्कम वखर्र मूसा सरका। तफ़सीर कबीर हर हिकु तफ़सीर लिखे थो, तिबरानी मोजम कबीर लिखे थो त रब केॾी तजल्ली विधी, सॼो केस सुभाई या सॼो मुंहुं तो परदो न पंहिंजे सिफ़ाती तजल्ली पर सुईअ जे पाखरे जी लखपति। अब सुईअ जो पाखर वॾो थी न पुट की ॿुधे जेतिरो सुईअ जो पाखरो जी लखपति तजल्ली वरी जो तजल्ली पई सॼो जबल सड़ी वियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह बेहोश थी त शरीफ़ फरमाती सॼो सड़ी वियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बेहोश थी वियो। तफ़सीर लिखंदा पिया हज़रत मूसा कलीमुल्लाह जे अखियुनि ते जॾहिं रब जी तजल्ली सुईअ जे पाखरो जी लखपति पई त मूसा कलीमुल्लाह जी एॾी त नज़र ख़ुदा जे तजल्ली जे करे वधी वई जो 30 माइल चार करे मुंहिंजा ॿुध वरी 30 न चवंदुसि 30 माइल अबा घोट की घणो पंधु आहे 30 माइल खनि थींदी घोट की सम्झो घोट की धारा 30 माइल अहिड़े ख़्याल थियो घोट की पन आकिल पन आकिल में 30 माइल पंधु मूसा कलीमुल्लाह हिते बीठो आहे। राति ऊंदाई चंड बि न सितारा बि न सिज बि न राति ऊंदाई जबल कारो हुजे 30 मेलनि ते कारे जबल ते कारी केविल ऊंदाई राति में 30 मेलनि ते घुमंदी त मूसा कलीमुल्लाह 30 मेलनि तो कारी केविल कारे जबल ते 30 मेलनि तो ॾिसंदो। हे त सिफ़ात ई तजल्ली पई कुर्बानी न मोहम्मद जे अखियुनि तो जेको रब खे हीअं ॾिसी आयो। इहा हदीस ॿुधी छॾियो मुल्क सां वेठा आहिनि इहा ॿुधी छॾियो। 1,24,000 नबी आया हाफ़िज़ साहब सभु ई ईंदा। हज़रत आदम अलैहिस्सलाम बि आयो उन अचे चयो त ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह अलाह जे ज़ात बाबरकात अथव ओ को मकाफ़रो अलाह खे मञो अण ॾिठे रब खे सजदा कयो बुतनि खे छॾियो अलाह खे महबूब सम्झो मां उनजो सफ़ीउल्लाह आहियां मां नबी आहियां मुंहिंजे वसीले सां रब खे मञो अलाह अथव जन्नत बि अथव दोज़ख बि अथव। त सभिनी काफ़िरनि पुछियो त ओ आदम अलैहिस्सलाम जंहिं रब जी तौहीद सां को मंझराए तो ॾिठो अथई तो ॾिठो आहे ॾिठो त मां कोन्हे तो ई न ॾिठो आहे पर ॾिठे रब असांजी माण्हू कोन आणींदासीं। अपा सम्झो था नी पुट। वरी हज़रत मूसा कलीमुल्लाह बि आयो उन बि पंहिंजे बनी इसराइल खे चयो त ला इलाहा इल्लल्लाह कली मूसा कलीमुल्लाह अरे रब हिकिड़ो अथव मां रब जी तौहीद ॿुधाइण करायो हा बुत परस्ती छॾियो गौशाला परस्ती छॾियो काबे जी पूॼा छॾियो त क़ौम चइसि लन नुमिन लक हत्ता नरल्लाह जहरतन असां तुंहिंजे मथां एतिक़ाद न आणींदासीं जंहिं अलाह जी पूॼा थो करे सो अलाह असांखे ॾेखार केरु ॾिठो मां ई कोन तव्हां हिकारो ॾेखारिया की असां कोन मञींदासीं। पर 1,24,000 नबी ईसा अलैहिस्सलाम तो आया कंहिं दावा न कई त असां रब खे ॾिठो आहे। जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो यतीम आमन जो बचिड़ो मोहम्मद करीम आयो अबू जहल खे अबू लहब खे अतबे खे उतैबा खे शैबा खे उमय्या बिन खल्फ खे ऐलान कई त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलाह जी ज़ात बाबरकात हिकिड़ो अथव। अरे उन अलाह खे इबादत कयो अलाह खे सजदा कयो बुतनि खे छॾियो जन्नत बि अथव हूरा बि अथव इल्मान बि अथव विश्त बि अथव सभु कुझु अथव त सभिनी काफ़िरनि चयो इहे ॻाल्हि अॻे न बि ॿुधंदा हुआसीं। अब सम्झो था नी सभिनी काफ़िरनि चयो नबी सोने असांजे खे इहे ॻाल्हियूं अॻे न नबियनि बि कयो त अलाह अथव मगर ॾिठो त कंहिं बि कोन्हे तो अलाह ॾिठो आहे जंहिंजी तौहीद थो बयानु करे त मतिलबु हाओ आदम सफ़ीउल्लाह न जो चवां त ॾिठो अथमि मूसा कलीमुल्लाह न जो रब खे ॾिठो अथमि ईसा रूहुल्लाह न जो चवां त रब ॾिठो अथमि रहे तो रबी अज़ व जल बि आसन सूरतनि मां रब खे सुहिणी सूरत में ॾिसी आयो आहियां।
जेको रब खे ॾिसी अचे की भला बाक़ी ॿी ॿुधी शइ आहे की मोहम्मद को रब वांदी आहे ग़ैब ग़ैब ख़ुदा पंहिंजो सिर ॾेखारी वरी गवर्नर पंहिंजो सिर ॾेखारे बाक़ी ॿी राति कलाक लिकाए छॾियो और क्या ग़ैब तुमसे नेहा हो भला जब न खुदा ही छुपा तुम पे लाखों सलाम रब जी ज़ात बाबर काल के दीदार करे आयो हदीस तो मुस्ताशरी में पोइ रब के मां दीदार कयो लाख ॾिसां पोइ वॾो यदहू बेन कतफई रब सां मां एॾो त वेझो थुसि जो रब पंहिंजे कुर्ब जो हथ मुंहिंजे ॿिनि पुठारनि जे विच ते रखियो मञो न मञो तव्हां सुभाणे मोल सां वेठो अथव न ॾेखार मां गिलास करे मुंहिंजे कुट अदा वॾो यदहू बेन कतफई मां रब सां अॼु साहिब एतिरो त वेझो थुसि साईं रहमान जो रब पंहिंजे प्यार जो हथ मुंहिंजे पुठारनि ते रखियो अरे उस्ताद जो हथ शागिर्द जे पुठीअ ते त उस्ताद बि शागिर्द कामयाब हूंदो आहे की न अब ॻाल्हाए सही अरे हे शागिर्द ॾाढो होशियारु बाबा उस्ताद हथ अथसि अरे हे कुर्मी ॾाढो क़ाबिल आहे अदा भोटार जो हथ अथसि वठो अरे हे मज़दूर ॾाढो क़ाबिल होशियारु आहे साईं कारखाने जो हथ अथसि पर जंहिं मोहम्मद जो ख़ुदि रब जो हथ हुजे मोहम्मद शान छा हूंदो रब जे ज़ात ॿिनि पुठारनि जे हथ रखियो वजत बर्द अना मिली मां रब जे हथ जो थधिकार पंहिंजे सीने में महसूस कयो रब एॾो त मूंसां वेठो सोना तूं पुठीअ ते रखी त रब जे हथ जो थधिकार मां मोहम्मद जे सीने में थधिकार बि मालूम थियो पोइ छा थियो अलिम तुम समावात वल अर्द ज़मीन आसमान में जेके बि ग़ैबात खुली पिया ज़मीन आसमान में जेके बि राज आहे रब जे ज़ात अदा ॻाल्हि इहा पे की मत सां रब न ॾिठोसीं क़ुर जे ताज़ी कई हाओ नबीअ जी ज़ात बि न ॾिठोसीं सरकार जी ज़ात बाबरकार जे ज़माने में अठाबनी में कोन हुयासीं जो नबी पाक ने कलमा पढ़ो आहे ॾिसूं आहे नबीअ जे मथां क़ुर खे लफ़्ज़ ॾिसो आहे हे क़ुर पाक जो जे क़ुर पाक दस्तार बंदी थी आहे भला भाॼनि में अब्दुल करीम जा जंहिंजे घर में क़ुर पाक पे जो हाफ़िज़ पैदा थी पियो 70 पीढ़ियुनि खे बख़्शाइण वारो क़ुर पैदा थी पियो अरे पुटनि खे बेसिक अंग्रेजी बि पढ़ाए आई एम गोइंग वी आर वीपिंग ही इज सिटिंग शुक्र छो जो BA पास कई अथऊं MA पास कई अथऊं मगर पुराणो सूट ऐं चेन सां रसो भई नौकिरी को सफ़ा जवाब कंहिंखे नौकिरी मिली आहे त हथ त मथे खणे मास्टर साहब नाले जो सदको वञा साईं भई हिन खां महिनत रखियूं अथनि जेको छोकिरो पली घणी पटे ईंदो तंहिंखे साझुर मोकल मिलंदी काठिड़ जी भरी जेको करे ईंदो पोइ साझुरी मोकल उन खे हुनजे पढ़े थो न पढ़े बसि अॻे पघार वधायो कोन नौकिरी मगर दीन था वञायो पंहिंजो पिया मोए खां पोइ 3 दफ़ा कुल वाला पट सॼे क़ुर जो ख़तमु हा फिर साल हिकिड़ो घर में थी पए अॼु असां मुला कुझु लॻा पिया आहिनि बुख ॿिए वारे सां मरणो पिया अलाह क़ुर जा मुद्दा ख़ुशि लॻा पियूं असां क़ुर पाक जी ताज़ीम जो ॻाल्हि ॿुध हज़रत बशर हाफ़ी इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह मोमिन छा खे चइबो आहे अॼु मोमिन जे ॻाल्हि में बि मुंझी पिया हूं मौली साहब चए त मोमिन मां आहियां जो मां वाज़ बि कंदो आहियां ॾाढी टिकी आहे चकिर ते कोठे हो पिया मां मोमिन आहियां वरी हाजी सगोरो चए थो न बाबा मौली मोमिन आहे मोमिन मां आहियां जो जुबो पाए थो आहियां मां हेल हज करियो आहियां नबीअ जी चावट चुमियो आहियां उहो चए त मां मोमिन वरी हाफ़िज़ क़ुर जो चए त न बाबा 30 सिपारा मुंहिंजे सीने में मोमिन मां आहियां वरी थो थिए मवाली चए त बाबा तव्हां मोमिन आहे न मोमिन आहियां ई मां छा में तूं मोमिन थे 3 आने जो कोलाबो 3 आने जो कंठो डंडो कुले ते 7 आने में हक़ मोमिन सदक बाबा वॾो माण्हू जा ॿार खाड़ी अॻे जे जमनी पीते खां पोइ दाल खे वधे अमल कोशिश दोसर जो मोमिन सगोरो हाणे मोमिन जे लफ़्ज़ में मुंहिंजी मौली चए त मां मोमिन हाफ़िज़ चए मां मोमिन कारी चए मां मोमिन हाजी चए मां मोमिन रब मुंहिंजा मोमिन कंहिंखे चइबो आहे अरे भले चिटा चए मोमिन उन खे चइबो आहे रब मां मोमिन चवां भला छा खे इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून मोमिन उन खे चइबो आहे एॾो त तंग दिल हुजे ज़ालिम हुजे जो पुट मरी वञे त थधो सुकारो न भरे ॿार मरी फटकी वञे त अखियुनि में ॻोढ़ो न किरे मगर कुल रब जो जॾहिं क़ुर पढ़जे त दिलि डरी पए अखियुनि में ॻोढ़ा वई हले त मोमिन इहो आहे इन क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुध मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेको तुंहिंजे शहर में हाफ़िज़ सगोरो छा केॾी फज़ीलत आहे क़ुर जी केॾा रंग सोलाए क़ुर जेको महबूब माण्हू मोहम्मद ते लथो आहे
जैसे पढ़े पत्थर दरी था बोल पा वैरान दिनों आबाद थी बोल इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम दरी थी बोल वइज़ा समिऊ मा उनज़िला इलर रसूल तरा आयुनहुम तफीदु मिनद-दम महबूबा ओ जड़ी तुझो कुरान तुझा असाई बुधंदान अखिन दे निहार से लखिन मुनीर दरिया पिया वहंदा तन जन्म के विसाण वारा हितव जा दरिया न तव हाजी हलाले जा वाटर कोर्स न तव जन्म के विसाण वारा गुनहगार जो गोरो तव गोरो किरंदो वेंदो जन्म जे बाहि के विसाईंदो वेंदो रो यार वली अदकू कलीलम वली अबकू कसीरा रवरमाता दा रो घणो किल तोरो जो कब्र में हेकल सुमनो थी उते मौलवी साण न हुंदी उते ज़ाल साण न हुंदे ट्रैक्टर साण न हुंदे ज़मीना साण न हुंदी पुट साण न हुंदी सोनी ज़ाल साण न हुंदी जे मारो दा फर भंजो वेही तू कहियूं कंदी गालियूं हे दानी हे मानी मोटिया वरवनी देई हाणे कल कान का पेई तडा जुडना उस कहड़ो उतो जो कमर शारदा इन उतो जो नमाज उठा उतो जो कुरान का पारे चल के नरंजा बराबर दुनिया दा कम भी कर मगर रब ने भी मुंह कर है कर समनो थी न का ज़ाल हुंदे न को पुट हुंदी न को दुकान हुंदी न को ट्रैक्टर बाप दी रब जे ज़ात के बाद तो ते कुछा दी कब्र थी पहुंची हुई बता तो याद ही को नहीं को आज उधर मैं तो आया था तो रोता था ओ पिता भी फकीर ओ लुंडा फकीर अमर जे पेट में जाओ है तो रोई दो आए नहीं अब गल है तो ते पुटड़ा बता रोवर दिरी है कोई पे पर तू रोई तो आए चाचे दिसी खिले पियो अबो दिसी खुश पियो ते शुक्र तो मुझा पी खालू जा मुखी अबे को ठवारो पैदा थी पियो माल जो मिल्क जो माल को पैदा थी पियो अमर सेहन गाने में लगी भैया नानी दो खुशी में मां पे ने पैदा तो टाको पे पैदा बाहर होने वालो जी जी ये कादर नहीं ने खुशी की जावरी हे रोल में छदो जको खिलने में पुत्र ये होनी अब गल तो आया था तो रोता था ओ मुसलमान जाओ अमर जे पेट मुदरी हाँ कंदो आहे मगर तुझे सब देख हंसते थे सब ॾिसी खिलनि पिया चाचो बि खिले पियो अमर बि खिले पई पुफी चए पियो त भाउ जाओ भाउ चए पियो अधो जाओ अमर चए पियो वार जाओ बाबो चए पियो माल जो माल जाओ खुशियुनि में माप न पिया खिलनि पिया तो आया था तो रोता था तुझे सब देख हंसते थे अब ऐसी कार कर बंदे वो रोते हो तू हंसता हो अहिड़ो कमु करे हल एॾो पुढ़ल खे परचाए हल एॾियूं क़ुरान जूं लोलियूं ॾेई हल त दुनिया रोईंदो वञ तूं खिलंदो वञ तूं खिलंदो न पढ़ियो दुनिया रोईंदी वञ त वाह जो कुरान जो हाफ़िज़ हो वाह जो अल्लाह जो बानो अरे दुनिया रोईंदो वञ मुस्तफा जे ज़ात बाबर कात रब ॾे दुनिया रोईंदा विया हुसैन रब ॾे दुनिया रोईंदो वियो हैदर करा रब ॾे खिलंदो वियो पाण दुनिया रोईंदा विया तूं बि इहो रस्तो वठे था त दुनिया रोईंदी वञे ऐं तूं खिलंदो वञे रब पर खिल तरी जॾहिं खटे न पा तलाश पड़ता बच्चे हाफ़िज़ तज़किरत औलिया में शेख फरीद दुनिया ताकत उस्ताद 15 मिनट ठाहींदड़ किबराती लिखे तो बियो त बशर हाफ़ी केर हो सही बर्दाश्त करो रहा कुमारो पर चोरियूं करे करे खून करे करे सॼी दिलि कारी थी वई नबी साईं फरमाइनि था त दिलि इंसान जी ॼमण सां अची हूंदी आहे पोइ चोरी कंदो वरी कारो तिलक थींदुसि खून कंदो कारो तिलक कंदो गिला कंदो कारो आख़िर सॼी दिलि कारी थी वेंदी पोइ गुनाह हिनखे गुनाह नज़र ई न ईंदो वठंदो चोरियूं कंदो सॼा ऐब नज़र न ईंदो सॼी दिलि कारी थी वेंदी हिन जी दिलि बि कारी थी वई खून धारा चोरियूं गुनाहूं बदमाशियूं पर शराब जी बस्ती हलंदी आहे त सॼो ॾींहुं रंजूं न चंदियूं एॾो ज़ालिमो राणो तो परचे में ॿुधी करे ॻाल्हाए ख़्यालु करे ॿुधाया रस्तो वरितियूं त बगदाद जे शहर में अलहूट लॻो पिया नशे में मस्त लॻो पिया हलंदे हलंदे बगदाद शहर में ॾिसे त क़ुरान पाक जी टुकड़ी ज़मीन ते किरी पई आहे अखियूं खुली वियसि खणी थो ॾिसे त अलाह जो क़ुरान लिखियो पिया हुन ते अखियूं में होश अचे क़ुरान खणी करे सीने ते लाथई अखियुनि ते लाथई रोई ॾिनई चई ओ रब जा क़ुरान तुंहिंजी जाइ त अर्श हुई इन्नहु लक़ुरआनुन करीमुन फी किताबिम मकनून ला यमस्सुहु इल्लल मुतहरून तू त क़ुरान पाक अर्श जो राखू है अॼु फर्श ते कीअं पियो आहे अॼु त ख़ुदा जे वास्ते मां बशर आफ़ी गुनहगार जो महिमान थी वियो
अज तमू जे घर हल अज तमू जी मेहमानी खा पुरन रब भी परचे तो बहाना गोलींदो आ कुरान पाक के खणे तो पियो हले तो सजी रात सिजल थे जो कुरान पाक के पीछे मर के अतुर लातई मुश्किल आतई केवड़ा लातई निंद फिटाई रंजू सद पे करे हलिया चोर सद पे करे ठाड़े दलो के दादा आज कम जो मान रहो है मुके पुनल रब जो कुरान मिलिया मुके महबूब जो कुरान मिलिया इने जी नौकरी माता दे नहीं तो सजो बेटा माता दा सेवा कर नजर इला वजह मुसहफ इबादत मां फरमाता कुरान जे का खड़ी से तेरा इबादत में लिखे जे पढ़ल ना है अंधा पढ़ो के कुरान विसारो थी तो साहब माता 10 मास हो जाए ओ पढ़ा ओ चिरारी वाला ओ नौजवान कुरान पढ़ल ना है रुगो वुजू कर कुरान खोले वे जेतरो वक्त कुरान दे संदे रब इबादत में लिखी त मौलाना इबादत के अज तो इबादत करेगा साल दे मुंह दिखे बड़े नंजा दिखे मुलन जा दे कुरान दे मुंह ते दिखे बेटा हिन जवाब दे सेवा करो हिन समूद जी समझ में मोती हीरा लाल होता है ना सेवा कर समूद जी जित जर वहे थो जाल अरे तरते वानी नसीर में मालिक मोती लाल जे मासो मिले माल तपुनारा पुरथिए राजा सुल्तान दाऊद फरमाता कदर कुरान दिए क्या जानन कदर कुरान दिए क्या जानन दुनियादार कमीने कदर कुरान दी जानन वाले सुम गए शाहरु मदीने रे कदर कुरान जो पुछ हुसैन जे दात को पुछ जो धड़ करबला जे मैदान में पियो तेरो नेज़े ते रखवा तो कुबे जे बाजार में तेरी जुलूस निकतो ने तो पियो त और तू मर्द हुसैन जो लाशो ॾिसण थी पियो त नेज़े ते कुरान हुसैन पढ़ंदो तो वञे कहिड़ी आयत इन असाबल काफ वर रकीम कानू मिन आयातिना अजबा ओ काफरानू ओ यजीद जो कॉल तू ये न समझो तो हुसैन जरे त कुरान पढ़ियो पे मगर शहादत को पो कुरान विसरिया कुरान लतो भी अच्छा जे मतवा त संभाल बे सकदा से पर क़यामत जे हारे ता काफरन के भी रब जे दरबार में हाजिर चलवा ता भी शादी जो त शहादत को पो कुरान हुसैन पढ़ंदो हो हाय 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 सलाह सही पढ़ता कदर कुरान दिए का जानन अरे दुनियादार कमीने हुसैन जी जात बाबर का संभरी तेरे करबला के मैदान में निकले थो नजरी सकीना 5 सालन जी अबा घर में जमा के बेला कपड़ा पे आंदा गोरी तोड़ो पर कपड़ा सुठा पाई दी तो पो न खेड़ो बार कोई तो लगा हमें चकी अबा माथे अबा आदत आनी बार दी हेडलो बार अबा माथे रो अबा गोट नबी पाक जो बचड़ो जे सिंगार दी अल्लाह जे कुरान प्रचार दे कर करबला जे मैदान में वने पियो 5 सालन जी सकीना ओ बाबा जो सिंगार वा मोहम्मद जी तार मथे ते रखी दी हदर करा जो जुबो पातो दी हसन मुस्तफा जो पटको बधो थी अजो कादे तो वने पियो पुत्र अजो कादे कोन तो ना तो किए के हुसैन जी रात बाबर साथ बचने के तक कुछ तो ना मजा बचने के हां पार्टी बोलो दे पुत्र नन कि बाबा मां सब जाती वद मदीने पाक रे तो ने खुदा दे वास्ते मुखे भी पाल दावती अल्लाह तो हुसैन फरमाया तो पुत्र मां मदीने न तो ना तो सकीना ताते कि दबा चौथा मुख नटायो पिया मां तो देखो रे ते नचण दी मां जे उठे ते जड़ी मदीने वेंदे तो जो उठ न छिड़ाई दी मां खुदा जो कसमा तू खोड़ो काई तो मदीने हल मां तू देखो रे ता टुकंदी हलंदी मां मर मुझे मथे तो कंदी नहीं वने पेरन मु जुती नहीं वने वाट ते पानी जी तकलीफ न दी मां मानी न घुरदी मां वाट ते मारू पुछदी तो हुसैन ये कैजी न्याणी तो सा फजदी दले माती माती त न्याणी न चेडा ते जद मुझे दरवाजे की बालिया मुझे घोड़े जी वाटो चरवारिया मुके बाली गोट मगर मोहम्मद जो मदीनो देखा त मां बाबे मोहम्मद के रड़ू करे बुधाया तो जो कुरान ये दी दिन की सारे वाट तो असगर की कुछ हो तो अकबर की कुछ हो तो अल्लाह बाबा हथन में चाची हथ में उसे लगे तलवार ही हथ में ढाल ही जिन ॿारनि जी आदत थींदी आहे पुछंदा आहिनि पुट ये ढाल आहे बाबा ढाल छा जॻह खणबी आहे पुट यज़ीद जा तीर ईंदा तलवार ईंदियूं ढाला ईंदा हे ढाल मुंहिंजी खलींदी मुंहिंजो सिर बचंदो हे तलवार आहे यज़ीद जा सिर काटे करे मोहम्मद जो क़ुरान जूं लोलियूं ॾींदुसि हाय हाय क़ुरान जा मुजावरो
बच्चा को हणी तो मोहम्मद जो कुरान बचाईंदो तलवार हणी करे मोहम्मद जो दीन बचाईंदो अबा तलवार तलवार हणी करे मोहम्मद जो दीन बचाईंदो अबा तलवार तलवार से कापरन जो किचू लाई हाओ ढाल बड़ा बाबा चंगो ढाल के भी तोड़ मां सकीना के भी तोड़ अल्लाह अल्लाह ओ मुझा बाबा सकीना के भी तोड़ ढाल के भी तोड़ बिनी के तोड़े हुए हिकिड़ो थी वजन त सकीना ता जद कर बाबा ढाल के रखू पुट ढाल के जे रखा त तुझी मर्जी आ छा त बड़ा ये सिना ढाल जे मां वञा त सब तीर मुखे लगन नदी दिन जा फाला तलवारी मुखे न बा तडी ढाल जेतरी मां थी आ त मु ढाल जो कम वठू अल्लाह अल्लाह मुखे ढाल बणाए हल ढाल रखो ये तीर मुखे लगन तलवारू मुखे लगन मां टुकर टुकर था कीमो कबाब था त क्या मजेदार मर की नानी का तूने जन्नत के जवाब मां तू जो कुरान को बाबू हुसैन न बचाया हो मगर मां 15 साल की बकरी भी सिर कुर्बान करे मोहम्मद जो कुरान बचाया ही मां ये कुरान जा मुजावरा कदरवारा कुरान तू जा कम से काढ माण्हू ये लेके कुरान जो लोली ने कदरवारा कम थिया अज खुटा खरीदार हीरे ऐं माणिक जी के साल कढंदा सार बाक़ी जेके लोह कुटल लोहार तिनके कहिड़ो कदुर हिन सोन जो औदा कुरान जो कदुर हिन मुर्सल को पुछी जेके बचा पाया जेके औलाद लुटाया जेके सिर महबूब मथो कुर्बान करे मोहम्मद कुरान बचाया अॼु जे कुरान हुसैन न बच शहीद करे पंहिंजो सिर त असां कुरान खे ॾिसो बि न त काथे आहे कुरान थला चढ़ी पढ़ंदा थला थला छोड़े कदर वारा कम थिया कुरान तुझा कदर वारा काढ माण्हू कदर वारा तुझा कम थिया अॼु खुटा खरीदार हीरे ऐं माणिक जी के साल कलंदा सार करबला के मैदान में हुसैन जे सीने ते जॾहिं अज़ीब चढ़े थो बिची काटे थो त हुसैन फरमाए त कुता क़यामत गुज़री वेंदे हिन पासे न कोई सघंदे हिन पासे न कोई सघंदे त शिमिर तो चए थो त साईं भला चो तूं जेकी किलो वॼी अचां त मुंहिंजी तलवार न खिरंदी या मुंहिंजी तलवार मुॾी आ छा हे कुता भला सभिनी यज़ीदनि जूं तलवारूं खणी आ मुंहिंजो वार बि न कटे सघंदे एॾो फ़ख़्रु हुजे हुसैन बिस्मिल्लाह एॾो फ़ख़्रु हुजे हुसैन जे ज़ात मां बरकात त शिमिर खे थो फरमाए त कुता सभु यज़ीदनि तलवारूं खणी आ भाला खणी आ हिन पासे न कोई सघंदे हे छो ॻाल्हि छा आहे हुसैन फरमाए त कुता लज न थी अचे उहा किटी आहे जेके बाबे मोहम्मद लख लख चुमियूं ॾिनियूं उहा किटी आहे जेके